अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद। नाज़रीन इकराम, कल्ह असां तव्हांखे ॾसियो पिए त अदद 19 जेको आहे 19 इन जो हर मज़हब में अहमियत रही आहे ऐं इस्लाम में इन 19 खे त मैथमेटिकली चयो वियो आहे त क़ुर जी हर आयत 19 जो मल्टीपल आहे, किथे न किथे माना एॾो ज़बरदस्त कमु कयो अथनि मैथमेटिकली 19 ते त हर माण्हू चए थो त हीउ क़ुर इंसान जो थी नथो सघे जेको एॾी हुन में मैथमेटिक आहे हिन अदद जी। लेकिन मुंहिंजो ॿियो तरीक़ो आहे, मां चवां थो त जेको अलाह साईं चए थो त जहन्नम में 19 फ़रिश्ता आहिनि जेके जहन्नम खे मैनेज कनि था, माना 19 डिपार्टमेंट हूंदा। त अलाह ताला फरमाए थो त जेके हीअ ॼारी आहे मकड़ी आहे जेको स्पाइडर आहे, इन जो मिसाल उन वांगुरु आहे जीअं माण्हू शिरक था कनि, जेके अलाह खां सवाइ जिन ॿियनि खे सॾनि था उन जो मिसाल इन मकड़ीअ वांगुरु आहे जेको पंहिंजो शिकार करे ॼारो ठाहे थी। ऐं अलाह चयो त इन जो जेको ॼारो आहे इहो कमज़ोर तरीन आहे पर टेक्निकली स्ट्रॉन्गेस्ट आहे। जो मूं तव्हांखे कल्ह ॾेखारियो त जेकॾहिं असां इन जेको मकड़ीअ जो या स्पाइडर जो जेको ॼारो आहे जेको सन्हड़ो कुंडुनि में हूंदो आहे, इहो छाकाणि त असांखे सन्हड़ो आहे सफ़ा त हिन में स्ट्रेंथ नथी नज़र अचे, पर जे इहे ॼारे खे गॾु करे ऐं हेतिरो थुल्हो असां हिकिड़ो रसो इन जो ठाहियूं त इहो 150 कारुनि खे मथे खणी वेंदो, एॾी ताक़त आहे। इन ॼारे जी स्टील जे मुक़ाबले में 5 दफ़ा वधीक ताक़त आहे। हाणे सुवाल थो पैदा थिए त अलाह थो चए कमज़ोर आहे। साॻे नमूने सां इहे जेके ॼार असांखे फासाइनि था इहे बि, अच्छा हिन स्पाइडर जी 19 क़िस्म आहिनि, मां तव्हांखे कल्ह उन्हनि जो केतिरनि जा क़िस्म ॾेखारिया ऐं हे यूट्यूब ते बि अची वेंदो, तव्हां वेंदव न त मेहरान टीवी एंटरटेनमेंट, त उन में इहे कल्हो को लेक्चर मुंहिंजो अपलोड थियल आहे, त उन में ॾिसो जा केतिरा क़िस्म आहिनि, त उनजा 19 क़िस्म हर स्पाइडर पंहिंजे तरीक़े सां फासाए थो। त जॾहिं अलाह ताला इन्हीअ खे शिरक सां चयो आहे त जेके माण्हू शिरक कंदा उनजो मिसाल आहिनि स्पाइडर वांगुरु आहे, त माना इहे ठग बि 19 क़िस्मनि सां माण्हुनि खे फासाइनि था। कल्ह असां 10 क़िस्म ॼार इंसाननि जा फासाइण जा तव्हांखे मूं ॾसिया। अॼु मां 11 जेको ॼार ते अचां थो। 11 ॼार ते अचण लाइ पहिरीं त मां सूरतल अनाम जी आयत पढ़ां थो। आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चए थो कज़ालिक जअलना लिकुल नबियन अदुवन शयातीनल इंस वल जिन। चए थो त असां हर नबी या हर मोमिन जे लाइ आज़माइश ख़ातिर जेके आहिनि असां पावर ॾिनो आहे शैताननि खे, ऐं उहे इंसान जेके शैताननि सां रिली मिली वञनि था। शैतान सां केरु रिलंदो? शैतान चूंडींदो आहे हिन मुआशिरे में दोस्त, कहिड़ो जेको ॾिसण IQ सुठी हुजे, इंटेलिजेंट हुजे, पोइ ऐं ॿियो उन में नाफ़रमानी बि हुजे ऐं हुन में जेको सो बुराई करण जी हुन में जेका असां शौक़ु हुजे, पोइ अहिड़नि माण्हुनि सां उहो शैतानी इंसानी शक्ल में हुन सां कॉन्टेक्ट कंदो आहे अची, या कन में ॻाल्हाईंदो आहे त असीं तोखे पीर था कयूं, असीं तुंहिंजूं करामतूं मशहूरु कंदासीं ऐं तूं असांजो चवणु वठिजांइ। इहा ई ॻाल्हि अलाह थो करे। चए थो त जेको आहे सो इहे शैतान ऐं जिन ऐं इंस इन्हनि खे मां पावर ॾिनो आहे, यूं ई बादहुम इला बादिन, इहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। कीअं ॻाल्हाइनि था उहो वरी अॻिते ईंदो, मां तव्हांखे ॾसींदुसि त हिन जी कम्यूनिकेशन जी लैंग्वेज कहिड़ी आहे। पर ज़ुख़्रुफ़ुल क़ौल गरूर आहे। पर इहो शैतानी जिन जेको पंहिंजो यार कनि था न इंसाननि में पीर कूड़ो, इन सां बि ठगी था कनि। वलउ शाह रबुक मा फ़अलू, अलाह चए थो हाणे तव्हां चवंदो त अलाह साईं हिननि खे पोइ छो असांजे मथां हिननि खे पावर ॾिनो आहे, त चए थो अलाह साईं वलउ शाह रबुक मा फ़अलू, अलाह चाहियां त तव्हां उनखे न करणु ॾियां। फ़ज़रहुम वमा यफ़्तरून, पर जन्नत मां एॾी वॾी कई आहे जो मां तव्हांखे आज़माया थो ऐं तंहिंजे करे तव्हां इन्हनि खां पासो कयो जेको हे कूड़ ठाहिनि था। ऐं तंहिंजे करे जेको आहे सो इहे दीनी धोखेबाज़, इहे जेके हींअर जिन सां शैतानी जिन मिली विया आहिनि, हाणे पीर थी विया आहिनि इहे, ऐं पगड़ा पाईंदा हीअं कंदा, ये दीनी धोखेबाज अपनी जाबा ज़ेबी से, माना कपिड़ा अहिड़ा पाईंदा जो चवंदा वॾो को बुज़ुर्ग आहे, मस्कीनी शिकिल बनाकर अपने आप को बुज़ुर्ग और वली की तौर पर आवाम के सामने पेश करते हैं, और अक्सर इन लोगों को शैतानी जिन्नों की मदद हासिल होती है और उनसे हासिल ख़बरों को करामत के तौर पेश करते। मिसाल तो ये पीर आहे न कूड़ो थियो वेठो आहे, शैतानी जिन कन में चवंदो ओ हिकिड़ो अचे पियो थो तकिड़ो परियां, मेंह विञाइजी वई अथसि तॾहिं तो तोॾे अचे। हाणे हो जो ईंदो चवंदुसि अबा
में जॾहिं थी विञाइजी तॾहिं तो असां बुज़ुर्गनि ॾे अची त खिजदे में किरी पवंदुसि त साईं बुज़ुर्ग आहे करामत, इहे सॼियूं कूड़ा आहिनि करामतूं। सभु हिननि खे जिन तव्हांजूं ख़बरूं ॿुधाइनि था तॾहिं हिनखे करामत करे इस्तेमालु कनि था। तंहिंजे करे हिन ते अल्लामा मोहम्मद इब्न अज़ल हनफ़ी, हाणे मां उर्दू में पढ़ा, इन नाम नेहाद ओलिया के मुतालिक लिखते हैं कि इनमें से एक किस्म लोगों की भी है जो शयातीन से हम कलाम होते हैं, लोग उनको रिजाल गैब कहते हैं, माने करामत वाला है। वो शयातीन से मुखातिब होते हैं, उन लोगों के अहवाल जानते हैं, उन लोगों के पास बस खिलाफ आदत अनोखी चीज़ें भी होती हैं जो करामत और ये इस बात का मुतकाजी होती है कि वो ओलिया है। इनमें से तो मुसलमानों के खिलाफ मुशरिकों की मदद भी करते हैं, हक़ में लोग मुशरिकों के भाई हैं। हाणे हे वेठा आहिनि। हाणे तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु फरमायो आहे त जेको तव्हांखे घर जूं ख़बरूं ॾिए इहो शैतान आहे, त बाबा तूं हिन तोखे ख़बर आहे तूं हिन कम लाइ। तंहिंजे करे नबी खे फरमायो मन अता अराफ़न फसालहु शयुनि, अहिड़े ॾे वञणु ऐं उन खां वञी को सुवाल करणु या शइ पुछणु, लम तक़बल लहू सलात अरबईन लेला, तुंहिंजी 40 ॾींहं निमाज़ क़बूल कान पवंदी जेकॾहिं तव्हां अहिड़े ॾे विया हो। ॿी जाइ ते अचे थो, चए थो त अल अराफ़ अलज़ी युदा मारिफ़त अल उमूर, इहो जेके जादूगर इहे पीर थियनि था, इहे मिन तरीक़ जिन, इहे शैतानी जिननि खां ख़बरूं वठनि था। तंहिंजे करे इन खां सुवाल करणु जाइज़ न आहे। चए थो मन अता काहिननि, जेकॾहिं कंहिं अहिड़े ॾे वियो काहिन ॾे, अराफ़न फ़सदको ऐं यकीन कयईं त सच थो चए, बेमा यकूल फ़क़त कफ़र बेमा उनज़िल अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त पोइ हिन क़ुर खे कूड़ो करे छॾियो, ही क़ुर को माण्हू नथो वञे जेको इन्हनि ॾे वञे थो ताबीज़ कराइणु। अल्लाह जे सचे वलियों की पहचान कीअं कजे? नेक माण्हू त आहिनि न, हाणे ठगनि ऐं इन्हनि में कीअं पहचान कजे? छो त अल्लाह जा वली हिन मुआशिरे में अल्लाह जो इनाम आहिनि, उन्हनि जूं अखियूं असांजूं, उन्हनि जा पेर असांजूं अखियूं आहिनि। हिन दुनिया में नेक बि माण्हू आहिनि, अल्लाह जा वली मौजूदु आहिनि, पर हिन सां गॾु कूड़ा पीर ऐं कूड़ा ठग बि आहिनि। हाणे सुञाणप जो कहिड़ो तरीक़ो आहे? पहिरीं निशानी कीअं सुञाणंदो? अल्लाह जो हक़ीक़ी बानो सुन्नत ते क़ाइमु हूंदो। रसूल फरमायो त मन रग़िब अन सुन्नती फलैस मिनी, जेको मुंहिंजे सुन्नत ते क़ाइमु न आहे उहो असां मां आहे कोन। हाणे अचो 2-3 सुन्नत जूं ॻाल्हियूं कयूं था। मिसाल तौरु पहिरीं ॿी निशानी आहे त अल्लाह जो वली ज़ाहिरी तौरु हिकु आम माण्हू नज़र ईंदो। रसूल सलाम फरमाए थो त अब्दुल्लाह बिन अबी नमिरन फरमाए थो त बैनमा नहुन जुलूस फी मस्जिद, त असां रसूल सां हिकिड़ी जाइ ते वेठा हुआसीं, दख़ल रजुलन अला जमलिन, त परे खां हिकिड़ो मुसाफ़िर उठ ते आयो, अना खाऊ, पोइ उनजो गोॾो ॿधई पे मस्जिद में, सुम अकल हू सुम काल, पोइ अंदरि अची असां सभिनी निहारियईं। हिन में रसूला वेठो आहे। जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन पगड़नि वांगुरु पगड़ पाए ऐं वेहे ऐं 2 माण्हू वेठा ज़ोर ॾियनिसि, 2 वरी पखा पिया हणनिसि ऐं ॿिया वरी हेठि ईअं वेठा हुजनि कुत ख़ल्क़ वांगुरु, त सुञाणे वञे हा त हे अलाह जो रसूल आहे। छा थो चए? अय्युकुम मुहम्मद व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निहारे कोन सुञातई, छो त अलाह जो रसूल उहे ई कपिड़ा पाए वेठे, आम कपिड़ा अहिड़े नमूने सां वेठो जीअं सभु वेठा आहे, जो का तमीज़ सम्झ में न पई अचे। तॾहिं त पुछई त तव्हां में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो आहे? त चवणु लॻा त फ़काल हाल रजुल अबियद अल मुत्तकी, चई इहो आहे जेको इहो वेठो अथव अछे रंग जो जेको टेक ॾेई वेठो आहे। माना सुन्नत आहे त अल्लाह जो वली आम कपिड़ा पाईंदो, ईअं वेहंदो जो ईअं न ख़बर पए त हीउ को वॾो बुज़ुर्ग आहे ऐं माण्हू हुनखे ज़ोर वेठा ॾियनि या हटो बचो कनि। न। टीं निशानी, अल्लाह जो वली आम माण्हू सां गॾिजी खाईंदो। मां तव्हांखे ॿुधायां त हिकु दफ़े सहाबा वटि तंगदस्ती थी, खाधो कोन हो, त हिकिड़ो प्यालो आयो खीर जो, उन में अलाह बरकत विधी, 70 सहाबा खे पहिरीं पियारियईं। जॾहिं पी उन्हनि बचायो त उन खां पोइ हज़रत अबू हुरैरा खे चयईं त पहिरीं तूं पी। काल अकुद फशरब, वेही पी। फ़क़त चए थो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला चए थो मां वेही पीतो फशरब, फ़क़ाल अशरब, चए अञा पी, चई वरी हुकुम ते फशरब, फमाज़ाल यकूल अशरब, ऐं हर पियो चए अञा पी, चए बसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पियो करे त हता कुल तूं चयो मां साईं मुंहिंजा ला वल्लज़ी बअसक बिल हक़ मां अॼु लहू मसल कनि, चई तोखे मां कसम थो खणा जंहिं तोखे इहा मबूस कयो आहे अलाह जो रसूल, हाणे मां कसम थो खणा
ला अजरो मुंहिंजो पेट सफ़ा फूकिजी वियो आहे, मूं वटि जाइ कान्हे वधीक पियण जी। काल अरनी चई हेॾे कर हाणे अतई तूं कद उहो प्यालो ॾिनो वियो, हमदल्लाह चई अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाह व शरफ ऐं सभिनी जी ओभर पी वियो। इहो आहे वलीअ जी निशानी। मां जॾहिं मके मुकरमा में इंजीनियर 10 साल, त मां जंहिं बुज़ुर्ग वटि असां पढ़ंदो हुउसि, इल्मु हासिलु कंदो हुउसि, उन हिकु ॾींहुं असांजी दावत कई, 6-7 ॼणा हुआसीं। घर वठी वियो, फ्लैट में वेठासीं। साईं हुन घर में केरु कोन्हसि, पाण मानी पचाईंदो हो। हुन देगिड़ीअ मां बोड़ कढियो ऐं 6-7 प्लेटनि में विझी वियो ऐं मानी पकल ॿाहिरां मिलंदे रखियईं। चई खाओ, पाण चुप करे वेठा। मुंहिंजो सर आप बि खाएं? चई नहीं, तव्हां खाओ। असां खाई बसि कई। पोइ छा कयईं, जो जेका असांजी बोड़ जी ओभर बची 7 प्लेटुनि में हिकिड़ी प्लेट में विझी ऐं वरी देगिड़ीअ मां थोरी ॿी रस विझी पाण खाइण लॻो। त मूं चयोमांसि त साईं तव्हां छा क्या कर रहे हो? चए तो अल्लाह के रसूल की सुन्नत ये है कि वो सबसे आख़िर में खाते थे। जीअं मूं तव्हांखे, इहो आहे अल्लाह जे वलीअ जी निशानी। ईअं न त हाणे तव्हां वटि साईं अचे त उहो खाए कुकड़ ऐं वरी ॿाहिरि वरी हलायो छोला ऐं चांवर। इहा न आहे अलाह जी वली निशानी। ऐं जेकॾहिं इहो कराए थो त उन खे बि ख़ुदि ख़ौफ़ थियणु खपे। तंहिंजे करे नौकर खे बि तव्हांखे उहो खाधो ॾियणो जेको खाओ था। जेकॾहिं ड्राइवर तव्हांजो तव्हां सां गॾु हले थो ऐं कंहिं होटल में वञो था त गॾु वेही उनखे उहा मानी खारायो, अल्हम्दुलिल्लाह मां हिन सुनत ते अमल कंदा। वरी मुंहिंजे तव्हां ड्राइवरनि खां पुछो, मूंसां जेके हलंदा आहिनि उहे मूंसां गॾु मानी खाईंदा आहिनि। चौथी निशानी आहे हथ जी कमाई। अलाह जो वली कॾहिं बि चंदे ते ऐं बुज़ुर्गनि जे कमाईअ ते ऐं ॾोकड़नि ते कोन कंदो, पंहिंजो कोन को धंधो ज़रूरु कंदो। हे साईं पराडो पिया था वठनि, मर्सिडीज़ पिया था वठनि ऐं साईं प्रॉपर्टियूं पिया था ठाहिनि, किथां आयो? को धंधो हुननि जो कोन्हे को। माना जेको चंदो अचे आधा देग में आधा जेब में। चौथी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां कसब रजुल कसबन अत्यब मिन अमल यदी। जेको इंसान कमाए थो उनजी बहितरीन कमाई जेको पंहिंजे हथ सां मज़ूरी थो करे। मां अनफ़क़ रजुल नफ़्सी व अहली व लदी खादी फ सदका। ऐं पोइ उन हथ जी कमाईअ मां जेको पंहिंजे ख़ानदान खे ॾिए थो, औलाद खे ॾिए थो, नौकर खे ॾिए थो, इहो सभु सदको काउंट थींदो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदो हो, जेको आहे सो अन असवद काल साल तो आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा, मां कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसनो बेदे। चई भला घर में नबी कहीं छा कंदो? चई काल त कान यकून फी महिनत अहली। चई असां सां हर कम में हिसो विझराईंदो, यानी पंहिंजे घर जी ख़िदमत कंदो हो। माना जेको मां कमु उन में मूंसां गॾु वेही उहो कमु कंदो हो। फ़ैज़ा हज़रत सलाह। बाक़ी हिकिड़ी एक्सेप्शन आहे, जॾहिं अज़ान जो आवाज़ु ईंदो हो त पोइ निमाज़ ते हलियो वेंदो हो। इहो आहे निशानी अलाह जे वलियुनि जी। जे तव्हांखे मिले थो मूंखे ॿुधायो, मां बि अचे उनजा हथ चुमियूं लाइ चवनि साईं मूं लाइ दुआ घुरो। न त इन खां अलावा इहे जेके निशानियूं जंहिंमें न आहिनि, माना इहो ठॻु आहे। इन माण्हू खां बचो अथव। जार नंबर 12 चवनि था त जेकॾहिं क़ुर पाक जी इहा जेका लफ़्ज़ी माना अवाम में छा आहे, त असल त इहो आहे त क़ुर जी तव्हां लफ़्ज़ी माना अवाम में ॾींदव त फ़िरके वारियत ख़तमु थी वेंदी। छो त फ़िरके वला क़ुर में वला तफ़रक़ू, फ़िरका न क़ाइमु कयो, पोइ त फ़िरके वारी ख़तमु थी वेंदी। लेकिन अवाम खे क़ुर जी लफ़्ज़ी माना खां दूरि कयो थो वञे। बाक़ी तफ़सीरूं पढ़णु ॾींदा तव्हांखे। हाणे तफ़सीर त हिकिड़ो इंसान जो पंहिंजो ओपिनियन आहे न, क़ुर त न आहे। के तफ़सीरूं हक़ जूं बि आहिनि, पर असांखे ज़रूरत ई कान्हे का। अलाह ताला क़ुर पाक जी जेका लेवल रखी आहे, त जेकॾहिं तव्हांजी लफ़्ज़ी माना पढ़ंदव ऐं अणपढ़ियल बि आहियो, तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदव ऐं ते अमल कंदो, जन्नत मिली वेंदी। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह तफ़सीर वारनि उलमा जो दर्जा ऊचा आहिनि। जन्नत में 100 दर्जा आहिनि। पोइ थी सघे थो 13 दर्जे में केरु वञे, को शान नज़ूल बयानु करे 15 दर्जे में वञे। बाबा असांखे खपे रुगो अलाह त असांखे जहन्नम खां बचाए। जन्नत में असां लाइ लफ़्ज़ी माना खोड़ आहे, अवाम दास लाइ लफ़्ज़ी माना काफ़ी आहे। क़ुर छा थो चए, वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़िल हल में मुद्दकिर। 4 दफ़ा चयो आहे त असां क़ुर जी लैंग्वेज सवली कई आहे। तव्हां जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी मां छा थो चाहियां, त पोइ आहे केरु सम्झण वारो। आसानी इहा आहे क़ुर जी। तंहिंजे करे अंग्रेज़ जॾहिं आया हिंदुस्तान में त हुननि पहिरीं असेंबली में तक़रीर कयूं, जंहिंजो मूं रिकॉर्ड तव्हांखे 2 टे दफ़ा किथे ॾेखारियो बि हूंदो। त हुननि क़ुर हिन हथ में खणी पहिरीं त मिनिस्टर ऑफ कॉलोनीज़ पहिरीं इहो क़ुर खयो हो शुरूअ में, ऐं उन अंग्रेज़ी में चयो त अंटिल वी डू नॉट रिमूव दिस क़ुर फ्रॉम मुस्लिम्स वी कैन नॉट डोमिनेट ओवर देम। चए थो मुस्लमाननि खां जेसिताईं क़ुर न फुरींदासीं
असां उन्हनि ते कब्ज़ो नथा करे सघूं। त चलो हींअर ब्रेक वठूं था, पोइ मां तव्हांखे ॾसां थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। असां हींअर ॼार नंबर 12 ते पहुता आहियूं, जेको हिननि ठगनि ठाहियो आहे असांखे फासाइण जे लाइ। उहो आहे त अवाम नास में कुरान की लफ्ज़ी माना की तालीम आम की जाएगी तो फिरके व दम तोड़ देगी। इसीलिए अवाम नास को कुरान की लफ्ज़ी माना से दूर रखा जाए। माना तफ़सीरूं पढ़ो छो त डायल्यूशन थी वञे, लेकिन कुरान जी लफ्ज़ी माना में तव्हां जेकॾहिं पढ़ंदव त इहे सभु फ़िरका ज़ाहिर थी पवंदा। अलाह ताला तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारींदो। तंहिंजे करे असां जेका अलाह ताला फरमाए थो लक़द यसरनल क़ुरान ले ज़िक्र फिल हल में मुदकिर, माना अलाह चए थो मां हिन क़ुरान जी लैंग्वेज एॾी आसान कई आहे जो जेकॾहिं केरु इनखे पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदो त उनखे माना उनखे ख़बर पइजी वेंदी मां छा थो चवां। एॾी सवली आहे क़ुरान जी माना, इहो अलाह जो दावा आहे। लेकिन असांखे चवनि था तव्हां क़ुरान जी माना न कयो। हाणे इन में ठगी कड़ी था कनि, चवनि था क़ुरान का तर्जुमा न पढ़ो गुनाहगार हो जा। हिते पढ़ो जो मतिलबु आहे त तव्हां पंहिंजो था कयो, माना तव्हां पंहिंजो क़ुरान जो तर्जुमो कंदव त गुनाहगार थींदो। बिल्कुलु थींदासीं। असां को अरब आहियूं जॾहिं तर्जुमो कयूं, असांखे कहिड़ी अरबी अचे थी। बल्कि असां त उलमा जो कयल तर्जुमो पढ़ूं था, पोइ असां छो गुनाहगार थींदासीं। पर जेकॾहिं फ़र्ज़ु कयो हुन तर्जुमो कंहिं आलिम ग़लति कयो आहे त हिन महिल ताईं आसमान खड़ो करे छॾियो आहे त हे फलाणे हिन माना आहिनि, ईअं थी नथो सघे। ट्रांसलेशन में ग़लती केरु बि कोन थो करे सघे। तंहिंजे करे मां चवंदुसि कंहिं बि क़ुरान जो तर्जुमो कयो उनखे क़ुरान जो बिल्कुलु सही कयो अथई। बाक़ी ब्रेकेट में का शइ विझे उहा ॿी ॻाल्हि आहे, पर तर्जुमे में केरु ग़लती। मां बि चवां थो आई एम सिटिंग ऑन द चेयर, त पोइ जो तर्जुमो कंदो त मां उठ ते वेठो आहियां, केरु कोन कंदो। तंहिंजे करे हर तर्जुमो सही आहे। मां नथो चवां त हिन जो पढ़ो हुन जो पढ़ो, जंहिंजो वणेव तंहिंजो पढ़ो, उर्दू में पढ़ो, सिंधीअ में पढ़ो, अंग्रेज़ी में पढ़ो, पर तर्जुमो आहे। लेकिन अंग्रेज़ खे ख़बर हुई त असां मुस्लमाननि खां हुकूमत फुरी आहे, मुग़लनि खां, जेको हिंदुस्तान में 1100 साल खां हुकूमत कनि पिया। ऐं अंग्रेज़ खे ख़बर हुई त इहे जिहाद कंदा, शहीद थींदा, गाज़ी थियण लाइ निकिरंदा ऐं हणंदा असांखे पादर। उनखे न्यूट्रल करण लाइ मिनिस्टर ऑफ कॉलोनीज़ जी क़ुरान हथ में खयों, हीअं खईं। इन जी तस्वीरूं मौजूदु अथव, तकीर मौजूदु अथव। चयईं लेट अस रिमूव दिस क़ुरान फ्रॉम मुस्लिम हैंड्स। जेकॾहिं तव्हां हिन क़ुरान खे मुस्लमाननि खां न फुरींदव, वी कैन नॉट डोमिनेट ओवर देम, असां हुन ते कब्ज़ो न करे सघंदा, कब्ज़ो क़ाइमु न रखे सघंदासीं। त कंहिं हुनखे सम्झायो त जेको तूं चईं थो रूमू, इन जो मतिलबु रूमू कीअं कंदव। चईं त रूमू जो हीअं कंदासीं त प्रिंटिंग बंदि कंदासीं ऐं मस्जिद में जेके बि क़ुरान सभु सड़ाए छॾींदासीं। माना केरु बि क़ुरान नज़र ई न अचे हिनखे कापी, घरनि में छापा हणंदासीं। त हुन चयुसि चरियो न थियो, हीउ क़ुरान सिर्फ़ु किताब में न आहे, इहे लखनि मुस्लमाननि हिफ़्ज़ करे रखियो आहे। तव्हां अॼु इहे प्रिंटिंग बंदि कंदव, इहे हथ सां कलमी नुस्ख़ा हफ़्ते जे अंदरि अलाए लखे तयारु करे छॾींदा। चई पोइ छा कयूं। चई तूं स्टेटमेंट हीअं ॾे। पोइ हुन छा चयो, लेट अस एलिनेट दिस क़ुरान फ्रॉम द मुस्लिम, अदरवाइज़ वी कैन नॉट डोमिनेट ओवर द मिनिस्टर ऑफ कॉलोनीज़। इंग्लैंड जे पार्लियामेंट में चए थो इन्हीअ खे अजनबी करे छॾियऊं। अजनबी कीअं थींदो। चई अजनबी इहो आहे त क़ुरान अरबीअ में आहे ऐं असां माण्हुनि खे चऊं त तव्हां तर्जुमो न पढ़ो, ऐं असां कोन चवंदासीं। असां मुला था ठाहियूं, पगड़ पाराईंदासूं, ॾोकड़ ॾींदासूं, उन्हनि खे दरगाहूं ठाहे ॾींदासीं। उहे चवंदा माण्हुनि खे त तव्हां क़ुरान खे तर्जुमे न सां पढ़ो, ऐं उहा जिन्स उनजो ख़ानदान अॼु बि तव्हांखे मौजूदु आहे, चए थो तव्हां क़ुरान तर्जुमे न सां पढ़ो, गुनाहगार थींदव। इहा आहे उहा ॻाल्हि। इन्हीअ जी मुखालफ़त कंहिं कई, शेख अल हिंद मौलाना महमूद हसन। उन्हीअ जेको आहे सो चयो त अड़े चरिया थिया हो छा, इहे देवबंद में पढ़ाईंदो हो। चई चरिया थिया हो, तव्हां अंग्रेज़नि जे चवण चओ था त तर्जुमो न कयो माण्हुनि खे, ईअं असीं न चवंदासीं। असां त चवंदासीं माण्हू तर्जुमो करे क़ुरान पंहिंजी ॿोलीअ में पढ़ो। पंहिंजनि ई माण्हुनि हिन जे ख़िलाफ़ु CI में दरख़्वास्त कई अंग्रेज़नि खे त बाबा ॻाल्हि ॿुधो, असांखे न चइजो, हीउ हिकिड़ो शख़्स आहे जेको तव्हां सां गद्दारी थो करे, तव्हांजे हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी थो करे। अंग्रेज़नि CI मोकिली, हिन खे ॿधी वञी कारे पाणी में छॾे आया ऐं उते यको पियो हो। पोइ जॾहिं बीमार थियो, TB थी वियसि, त पोइ रहम जी दरख़्वास्त हिन खे कढियनि। लेकिन ही उहो मुजाहिदा जीअं ई देवबंद पहुतो, जेका पहिरीं तक़ीर कई अथई उहा मौलाना मुफ़्ती शफ़ी पंहिंजे किताब वहदतुल उम्मत में लिखी आहे, मथां कापी कई आहे। छा थो चवे ॿुधो। हज़रत शेख मोहम्मद फरमाए, हाणे पहिरीं तक़ीर कारे पाणीअ मां निकिरण खां चए थो, मैंने जहां तक
जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया कि पूरी दुनिया में मुसलमान दीनी और दुनियावी हर हैसियत से क्यों तबाह हो रहे हैं। उसके दो सबब मालूम हुए, एक उनका कुरान को छोड़ देना, दूसरा उनका आपस में इख्तलाफ। इन ते वरी मौलाना मुफ्ती शफ़ी रहमुल्लाह चवे तो त आपस का इख्तलाफ भी कुरान को छोड़ने की माना सबब इहो ई आहे त असां कुरान खे सम्झी कोन था पढ़ूं, तॾहिं इख्तलाफ थिया आहिनि। इसीलिए में वहीं से हाणे शेख अलन छा थो चए थो मां जेल मां निकितो आहियां न, मां वहीं से अज़म लेकर आया हूं कि अपनी बाक़ी ज़िंदगी हिकिड़ो कमु कंदुसि। कहिड़ो? कुरान करीम को लफ़्ज़नि ऐं माननि आम कंदुसि। माना तफ़सीर ॿुधाई न शान नज़ुल आऊं त क़ुरान जी लफ़्ज़ी आम माण्हुनि ताईं, ॻोठनि में, घरनि में, स्कूलनि में क़ुरान जी लफ़्ज़ी माना ॿुधाईंदुसि, जेको मां बि तव्हांखे चवां वेठो त चई इन जो हल इहो आहे त अॼु बि असां हिन रमज़ान में क़ुरान जी लफ़्ज़ी माना पढ़ंदासीं, असांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी। तंहिंजे करे अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अहिड़नि माण्हुनि खे आइडेंटिफाई कयो आहे। हदीस शरीफ़ में अचे थो त यक़ूल यख़रुज फ़ीकुम क़ौमुन, के माण्हू तव्हां में अहिड़ी जमायत पैदा थींदी अॻिते हली, तहक़िरून सलातकुम सलातम, जो निमाज़ जो एॾो अहतमाम कंदा, निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ो, जो तव्हां सहाबियो बि चवंदव त एॾी तबलीग निमाज़ जी असां बि कान कई। व श्याम कुम श्याम, वरी रमज़ान जे महीने में रोज़नि जो एॾियूं फज़ीलतूं ऐं एॾी कोशिशूं कंदा जो सहाबियो तव्हां बि एॾी कोशिशि कान कई। व अमल कुम अमल हुम, ऐं हुनजा अमल अहिड़ा हूंदा जेके तव्हां पंहिंजे अमलनि खे घटि सम्झो। लेकिन इन्हनि जमायत जी जेका रुगो चए थी तबलीग में त निमाज़ पढ़ो, हे कयो हो कयो, इन्हनि जी हिकिड़ी निशानी हूंदी यक़रऊनल क़ुरान, जॾहिं क़ुरान पढ़ंदा ला युजाविलू, उहो निड़ीअ खां हेठि कोन लहंदो। निड़ीअ खां हेठि माना लहंदी आहे। अरबी त हुनखे अरबी त अचेनि बि कान थी, खणी केॾी बि निमाज़ जी ॻाल्हि कनि, बसि रुगो पिया क़ुरान पढ़ंदा, रुगो अरबीअ में क़ुरान पिया पढ़ंदा, त चए थो त क़ुरान पढ़ंदा ला हुलूकुम, निड़ीअ खां हेठि कोन लहनि, हुन जुर्म कड़कनि हेठि यमरुकून मिलल दीन, इन्हनि जो दीन में जेको एफर्ट आहिनि ईअं निकिरी वेंदा कमा यमरुक सां मिलल रमीअ, जीअं तीर निशाने खां छुटी वेंदो आहे। इहा ॻाल्हि थो करे त माना असल त शइ आहे त सहाबियो के माण्हू एॾो महिनत कंदा जो तव्हां बि न कई, पर इन जी निशानी आहे त क़ुरान पढ़ंदा ई कोन माना सां, ऐं जेकॾहिं पढ़ंदा त उहो निड़ीअ खां हेठि कोन लहंदा। हाणे मां जो अरबीअ में मिसाल तौरु मूं वटि अरबीअ जो क़ुरान आहे, हाणे मां मिसाल तौरु मां हितां कालो जेतना बिल हक़ अमन तमिन लाइ बि छा थियो, पढ़ी त छॾियमि, हर हर्फ़ ते नेकी मिली मूंखे, लेकिन जॾहिं मां माना कंदुसि त इन जो सवाबु सॼे क़ुरान खे पढ़ण खां वधीक। मां थो हाणे माना कयां, छा थो चए, चवनि था त तूं असां वटि कंहिं नबीअ खे चवंदा तूं असां वटि इहो खणी आयो आहीं त इहो सच थो चईं या खेॾी थो असां सां, त माना हे जेको क़ुरान सच आहे या असां सां मज़ाक थो करीं, इहा ॻाल्हि था कनि। कंहिंखे था चवनि जेको आहे सो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे, त माना कयमि न। हाणे इन जो सवाबु हिन सॼे क़ुरान खे अरबीअ में पढ़ण खां वधीक मां कोन थो चवां, ज़ादिर माद में लिखियो पियो आहे। वरी हज़रत अब्बाज़र खे रसूल फरमा हिकिड़ी आयत क़ुरान जी जेकॾहिं तूं अमल इन सां पढ़ी त उनजो सवाबु 100 रकात नफ़लनि खां वधीक आहे, या हिकिड़ो बाब इल्म जो सिखी त उनजो सवाबु 1000 रकात नफ़लनि खां वधीक आहे। असल त शइ इहा आहे। तॾहिं तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अहिड़ा माण्हू जेके रुगो निमाज़ पिया था कनि पर क़ुरान पढ़नि ई कोन था, सम्झी निड़ीअ खां हेठि कोन थो लहे। ज़बान सां त हींअर मूं पढ़ियो न, पर निड़ीअ में तॾहिं हेठि लहंदो जॾहिं मूंखे ख़बर पए त मूं छा पढ़ियो आहे। तंहिंजे करे धोखो था चवनि बाबा क़ुरान मुश्किल आहे, ॾुखियो आहे, ऐं ओॾो तो अलाह साईं लक़द यसर नल क़ुरान, हो त मां क़ुरान आसान कयो आहे। हीअ माना अलाह जा बि मुखालिफ़ आहिनि न। जब कोई कहे कि अल्लाह ने हुकुम क्यों दिया तो क्यों के लिए 14 इल्म खपनि। वाकई चवंदा क़ुरान तव्हां खां मुश्किल आहे, हुन लाइ 14 इल्म खपनि। अबा 14 इल्म कंहिंखे खपनि जेकॾहिं मिसाल तौरु अलाह साईं फरमाए थो त तव्हां हीउ कमु कयो, चए थो मिसाल तौरु चए थो त व्याज न खाओ, त पोइ मां थो चवां अदा अलाह चयो व्याज मां हाणे व्याज न खाईंदुसि, त बसि। पर जेकॾहिं मां चवां अलाह छो झलियो आहे व्याज खां, त पोइ 14 इल्म खपनि, त छो जे लाइ। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। प्रोग्राम सहरी टाइम में त ॻाल्हि हले पई त इहो ठगी करे माण्हुनि खे चवनि था त क़ुरान ॾुखियो आहे। भई ॾुखियो तॾहिं आहे जेकॾहिं मां चवां त अलाह थो चए व्याज न खाओ, त पोइ मां चवां मां खाईंदुसि, छो थो अलाह चवे, पोइ छो जे लाइ 14 इल्म खपनि। लेकिन अगर कोई कहे कि जो अल्लाह हुक्म दे रहा है तुम्हें क्यों के बगैर मान लेता हूँ, तो फिर कुरान पर आसान है अमल करना। जीअं अल्लाह चयो आहे वलक़द यसरनल क़ुरान लिज़िक्र पर हल में मुदकिर। वरी चवनि था
तो आप कुरान की लफ्ज़ी माना से मतलब निकाल कि अंदरूनी माना है, हाणे कुरान जी अंदरूनी माना है। इहो अक़ीदो आगा ख़ाननि जो आहे। अल्लाह पाक अहिड़े क़िस्म जो अक़ीदे रखने वालों के लिए ही आयत ॾिनी आहे। कहिड़ी? अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिल किताब वलम यजलू इवजा। चए थो त हीउ क़ुरान अहिड़ो मूं ॾिनो आहे जंहिंजे में एवज ॾिंगाई, यानी अंदरूनी माना कान्हे का। इन एवज जी मां तफ़सीर थो तव्हांखे ॾसियां। एवजा युरीदुना एवजन हस्ब शहवातूं इनराफ़न हर, माना इहो एवज आहे, माना अंदरूनी माना जो मतिलबु आहे त असांजी जेका नफ़्सानी ख़्वाहिशुनि जूं मानाऊं कयूं ऐं हक़ खां फेरायूं माण्हुनि खे अंदरूनी माना जो कॉन्सेप्ट ॾिनी। देयर इज़ नो अंदरूनी माना। अलाह जे क़ुरान में को एवज कोन्हे को। ऐं चवंदा क़ुरान उस्ताद खां बग़ैर सम्झ में न ईंदो। ये बात सही है कि अगर शागिर्द कुरान से फ़िक़्ह तफसीर की किताबें लिखना चाहता है तो फिर ज़रूर है उस्ताद, लेकिन सिर्फ अमल करना है तो ध्यान से सुनकर समझ कर अमल कर सकता है। इस अमल करने वाले की समझ के लिए दुनवी तैलीम जी ज़रूरत कान्हे, बकरार हुजे रेडार हुजे। अगर कोई ये बात न माने कि सही मां कुरान सिंधीअ में माना ॿुधी आहे पर अञा मूंखे सम्झ में नथो अचे, त बक़ौल इमाम इनकलाब उबैदुल्लाह सिंधी, ये ऐसे लोग जो कहते हैं कि ज़माने में कोई शख्स कुरान हकीम को नहीं समझ सकता वो ज़ालीन आहे। चीन ज़ालीन ई हुआ, माना मेंटली रिटार्डेड आहे। छाकाणि त चए थो त हिन क़ुरान जी उलमा हज़रात तर्जुमो करे छॾियो आहे। अब इस किताब अज़ीम को समझना नहायत आसान हो गया है। अब भी ये कहना कि कुरान हकीम समझ में नहीं आ सकता परले दर्जे की गुमराही ज़लालत नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। यार नंबर 13, धोखेबाज बुजुर्गों की दावा होती है कि बुजुर्ग की निशानी करामतें दिखाना, मिसल हवा में उड़ाए ॾेखारींदो या केरु ईंदो तुंहिंजा घर जा सीक्रेट हवाला हुनखे ॿुधाईंदो। त इहा दावा त कंहिंजे मुशिकरनि कई। चऊं कालू लन नूमिन लक हता तफ़जुर लना मिनल अंदर यंबो। रसूल साईं तुंहिंजे हिन नबूअत ते एतबार न आहे जेसि ताईं तूं को जादू करे हेठां असांखे चश्मा कढी ॾेखारी, या तो वटि को बाग हुजनि, या को तूं नहरूं वहाए ॾेखार। त इहे जेके शैतानी जिन आहिनि, इहे पंहिंजे पीरनि खे ख़ुशि करण लाइ हवा में खणनि था ऐं इन ख़ासि तौर हिन पीर खे तवाफ़ ते पहुचाईंदा। हज कोन करणु ॾींदसि, छो त हज जॾहिं अरफ़ात मां न वठी वेंदसि त हज कोन थींदो। तवाफ़ में उन पीर खे वञी हवा में उॾाए पहुचाईंदा। तॾहिं जॾहिं ॻोठ जा माण्हू तवाफ़ हज में कंदा हूंदा त माण्हू चवंदा त मां साईंअ खे तवाफ़ में ॾिठो, त हिते मोटी चवंदा बसि साईं हिते रखियो वेठा चरिया थिया हुता, त चवंदा वाह साईंअ जी करामत। माना इनखे खणी पर हज कोन कराईंदा, छो त पलीत रखिणो अथनि, त पोइ हुनखे अरफ़ात मां न गुज़ारींदा, माना हज कोन थींदो। ऐं पोइ कंदा। मिसाल तौरु हे ॿियनि मज़हबनि में बि शैतानी जिन उन पीरनि जे पुटनि खे नंढे लाइ खां बैलेंस करणु सेखारींदा। ॾिसो हुनखे हवा में खयूं बीठो आहे न, हे ॾिसो हुनखे हवा में उॾाए थो, इहे जिननि जो कमु आहे। शैतानी जिन इहे पीरनि खे खणी सघनि था मथे। तंहिंजे करे जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त बीबी आयशा चयो त नबी साईं खां पुछई त इहे जेके जादूगर आहिनि इहे छा आहिनि? त पाण सलाह फरमायो त कॾहिं कॾहिं का अहिड़ी ॻाल्हि चवंदा जेका सची निकिरंदी आहे। तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया ये बात खुदा की तरफ से होती है जिसको शैतान सुनकर याद रखता है और उसको अपने दोस्त के कान में कुट कुट करके डाल देता है, जिस तरह मुर्गी कुट। माना हिन जी जेका लैंग्वेज आहे न, जेका पंहिंजे पीर जे कन में विझनि था या ठग जे कन में, उहा आहे मोर्स लैंग्वेज। माना कुट 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 इहा लैंग्वेज आहे। न सिंधी था ॻाल्हाइनि, न उर्दू था ॻाल्हाइनि, न अरबी। ऐं उहा जेका मोर्स जेका लैंग्वेज आहे उहा आहे, तव्हां ॾिसंदव न त 3 दफ़ा टिक टिक कबी त माना ए, वरी टिक, वरी गैप ॾेई वरी टिक त माना बे। इहे आहे जेको असां लैंग्वेज हुनखे सेखारीनि था। ऐं अलाह ताला फरमाए थो त क़ुरान मौजो आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चईं त सभिनी खे मौजा मिलिया, मुंहिंजो मौजो ई क़ुरान आहे। तंहिंजे करे हिंदुस्तान जो जेको सदर हो, नाऊं सदर पंडित शंकरयाल छा थो चवे? चए थो ही अमल की किताब थी, दुआ की किताब बना दिया, समझने की किताब थी, पढ़ने की किताब बना दिया, जिंदों का दस्तूर था, मुर्दों का मंशूर बना दिया, जो इल्म की किताब थी उसे ला इल्मों के हाथ में दिया, तस्कीर कायनात का दर्स देने आई थी, सिर्फ मदरसों का निसाब बना दिया, मुर्दा कौमों को जिंदा करने के लिए आई थी, मुर्दों को बख्शाने पे लगा दिया, ए मुसलमानों तुमने क्या किया। उन खां पोइ वरी चौथों ॼार आहे कूड़ियूं हदीसूं। रसूल फरमाए थो, हिन जो तर्जुमो थो कयां, टाइम न आहे, त आख़िर ज़माने में अहिड़ा ठग ईंदा जेके अहिड़ियूं तव्हांखे हदीसूं ॾसींदा, बिमा लम तस्मऊ अंतुम वल आबाकुम, जो कंहिं ॿुधियूं बि कोन हूंदियूं। फ़इयाकुम, मां ख़बरदार थो कयां इन्हनि खां त ला युज़िलूनकुम, तव्हांखे गुमराह करे फितने में न विझनि। मिसाल तौरु हीअ हदीस कूड़ी आहे, इख़्तिलाफ़ उमती रहमा, माना जेतिरा फ़िरका घणा, जेतिरो इख़्तिलाफ़, इहा रहमत आहे, इहा कूड़ी हदीस आहे।
अल्बानी कूड़ो कयो आहे। वरी चवनि था रिजाना जिहाद असगर जिहाद अकबर, माना जॾहिं जिहाद तां मोटिया पे तबूक खां त चवणु लॻा त इहो त जिहाद जेको दुश्मन सां विढ़ूं था इहो असगर जिहाद आहे, असुल जिहाद आहे। त मदरसे में वेही ऐं ज़िक्र कयूं, चई त वमल जिहाद अकबर, त पुछूं साईं इहो वॾो जिहाद कहिड़ो आहे जेको लड़ाईअ खां बि वधीक आहे? काल जिहादुल कल्ब, माना कल्ब जो वञी सुधारो कयो। वरी ॿी हदीस कूड़ी आहे, मन हजल बैत वलम यज़ुरनी फ़क़त जफ़ानी, जेकॾहिं केरु हज करणु आयो ऐं मदीने न वियो त इन मूंसां बेवफ़ाई कई, कूड़ी हदीस आहे। वरी चए थो रकातान में अमाम, हाणे तर्जुमो थो कयां, चए थो जेकॾहिं 2 रकातूं अमामो जेको ॿधंदा न पटको हीअं करे इहो कंदो त इहे जेके से 70 दफ़ा वधीक सवाबु आहे जेकॾहिं तव्हां अमामो नथा ॿधो, कूड़ आहे। सलाद फिल अमामा तौदिर बि अशरत आलाफ हसना, जेकॾहिं तव्हां अमामो ॿधी निमाज़ पढ़ो था त 10 लख नेकियूं थियूं मिलनि, कूड़ आहे, इहा हदीस हथ जी ठहियलु आहे। वरी चए थो नज़र वजल मरा हसना वाला ख़ुदरा यदी फिर बस, सुहिणी माईअ ॾे चिताए निहारणु या सावक ॾे चिताए निहारण सां नज़र तेज़ थिए, कूड़ आहे। छो पराई माईअ ॾे निहारजे? उन खां पोइ अचे थो त औलाद ज़िना यशूर रोमल क़यामत सूरत किरदार, माना जेकॾहिं ज़ना मां को ॿारु पैदा थींदो त क़यामत ॾींहुं उनखे जेको आहे खंज़ीर करे उतारो। हाणे ॿार जो कहिड़ो ॾोह आहे? कूड़ी हदीस। हिकिड़ो ज़ना में ॿारु पैदा थियो आहे, जेकॾहिं उहो अलाह जो वली बि थी सघे थो, हुन ॿार जो कहिड़ो ॾोह आहे जेके ज़ना मां पैदा थिया, त उहो वरी उन जो सज़ा माउ पीउ जी ॿार खे ॾिबी कान ॾी, केरु कंहिंजो वज़न कोन्हे, इहा कूड़ी हदीस आहे। ऐं वरी ॿी अचे थो वल वेत कद हजरिन लड़, जेकॾहिं कंहिं पथर में यकीन कंदो त मुंहिंजो फिलंदो। पोइ ॾिसो था न आंगूठ में हेड़ा हेड़ा पथर विझो था, माना हिन में असांखे अक़ीक़ कान्हे फ़ाइदो आहे, इहो सॼो कूड़ आहे। अलाह जे रसूल इहा ॻाल्हि कई कान्हे का। ॻाल्हि नंबर 15, ॿियनि जी कमाईअ मां पंहिंजो घरु हलाईंदा ऐं चवंदा त बाबा दुनिया ढूंढ आहे, असां दुनिया जो कमु न कंदासीं, बसि असांखे ॾोकड़ जो चंदा जो त इन मां पेजारा वठंदासीं। ॿियो त असां एॾा धंधा कयूं था, असांखे टाइम ज़िक्र मां कोन थो मिले जेको वापारु कयूं। त पोइ इन खां पुछिबो छा हज़रत अबू बकर, इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इन्हनि खां बि तव्हां वधीक कमु था कयो? छो त उहे सभु दीन जो कमु कंदा। इमाम मालिक असर खां बि दुकानु हलाईंदो, इमाम अबू हनीफ़ा तिजारत कंदो। ऐं तंहिंजे करे रसूल फरमाए थो, जंहिंजो मां तव्हांखे तर्जुमो थो ॿुधायां, त जेको मोमिन कमाए थो, पंहिंजो कमाए थो, उहो अलाह खे वधीक प्यारो आहे जेको मोमिन ज़ईफ़ आहे। पर ॿिन्ही में फ़ाइदो आहे, पर असलु आहे त पंहिंजे हथ जी कमाई कयो। ऐं तंहिंजे करे दुनिया से अलॻि था रहना, दीन के मिज़ाज फितरत के ख़िलाफ़ है। 11 नंबर सोनो, चए थो गुनाह कबीरे करते जाओ, उम्मती होने की वजह बख़्श दिए जाओगे। क़ुर जी आयत अचे थी त इन्हनि खां पोइ अहिड़ा माण्हू पैदा थींदा जिन खे किताब क़ुर मिलंदो, पोइ छा कंदा, जो बुराई जो कमु कंदा, पोइ चवंदा यक़ूलून स युग़फ़िरना, चवंदा अलाह माफ़ु कंदो। पर चए थो अलाह माफ़ु कंदो, पर वरी उहो साॻियो कमु रिपीट कनि था, पोइ अलाह कीअं माफ़ु कंदो? हालांकि अलाह चए थो तव्हां खां असां एग्रीमेंट कान कई त ला यक़ूलू अलाह इल हक़, अलाह ते को कूड़ न ॻाल्हाइजो, ऐं जेको क़ुर आहे उनखे चङी तरह पढ़िजो। ऐं ॿियो त चवनि था त हीअ जेके जहन्नम आहे चंद ॾींहं असांखे थींदी, पोइ निकिरी ईंदासीं। ज़ालिक अनहुम क़ालू लन तमस्सनार इल्ला अय्यामन महदूदात, पोइ निकिरी ईंदा। चए थो अलाह चए थो कंहिं तव्हांखे चयो आहे गरहुम फी दीन मां कानू यफ़्तरून, इहो तव्हां सां दीन में ठगी थी आहे जेको तव्हां हथ जूं ॻाल्हियूं ठाहियो था। 17 ॼार फ़िरके वारी बुनियाद ते क़ुर जूं चङू मख़सूस आयतुनि ते अमल कंदा, माना फ़िरके ठाहिण लाइ। कहिड़ियूं मिसाल तौर अक़ीमू सलात वतक़ू, माना रुको चवंदा निमाज़ पढ़ो इहो हिकिड़ो जुदा फ़िरको आहे। वरी चवंदा फ़स्कुरुनी अज़कुरुकुम, चवंदा ज़िक्र कयो, माना ज़ाकिरीन जी जमात ठही वेंदी। अला इन ओलिया अला ला ख़ौफ़, वरी ओलियानि जे पोयां जेके गुज़ारिया उन्हनि जे पोयां लॻाईंदा। सुनत जा बि टुकर कनि था, मिसाल तौरु मुख़्तलिफ़ रंग जूं टोपियूं, हिकिड़ो फ़िरको साई पाईंदो, ॿियो हेड़ी पाईंदो, इन पंहिंजे फ़िरकनि जी। हालांकि रसूल सलम सभु शयूं पातियूं आहिनि। ऐं अरिड़हों ॼार आहे त मुब्तला कंदा ख़ौफ़ में माण्हुनि खे। कीअं कंदा? अलाह थो चए इन मां ज़ालिकुम शैतान युख़विफ़ ओलियाहु, इहो शैतान आहे जेको पंहिंजे हिन पीरनि ठगनि खां तव्हांखे ड्रिॼारे थो। फला तख़ाफ़ूं, मतां तव्हां हुनजे पिट खां ड्रिॼो, फला तख़ाफ़ूं, उन खां न ड्रिॼो, व ख़ाफ़ूनी, अलाह चए थो मूंखां ड्रिॼो, इन कुंतुम मोमिनीन, तव्हां मोमिन आहियो। ऐं ॿियो इन्हनि खे चवंदा त तव्हां असांजे पोयां हलो, सॼियूं गुनाह असां तव्हांजा खणंदासीं। क़ुर थो चए वकाल लज़ीन कफ़रू लिलज़ीन आमनू, काफ़र ईमान वारनि खे चवंदा असांजे रस्ते ते हलो ऐं असीं अव्हांजा गुनाह क़ुर में खणंदासीं। त अलाह फरमाए थो वमा हुम बिहामिलिन ख़ताइम, केरु कंहिंजा गुनाह कोन खणंदो, मिन शइन इन्नहुम लकाज़िबून, तव्हां कूड़ था हणंद तव्हांखे मां छॾाईंदुसि, अलाह थो फरमाए। तंहिंजे करे उन खां पोइ जेको आख़िरी जेको आहे उहो आहे त अलाह ताला फरमाए थो त हीउ जेको मां पढ़ां थो
त अलाह ताला तव्हां असांखे रूहनि खे 2 शयूं यादि ॾियारियूं। पहिरीं चवंदा अलस्त बिरब्बुकुम, मां तव्हांजो रब न आहियां, त कालू भला, त इहा शइ असांजी जीन में पियल आहे। तंहिंजे करे का बि क़ौम अलाह खे ॻोल्हण खां असां थी रहे, पोइ खणी असांजे अलाह ॾे नथी वञे पर भॻवान ॾे वञे थी, कंहिं ॾे कीअं थी वञे। चाइनीज़ पंहिंजो को अलाह ठाहियो आहे, इहो त असांजे जीन में पियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका असांजे जीन में अलाह साईं विधी आहे उहो इहा आहे त ओ तक़ूलू इनमा अशरक आबाउना मिन क़ब्ल, माना ईअं न अची चइजो त हीउ शिरक त असांजे बुज़ुर्गनि ऐं वॾनि कयो, किताब लिखिया। अफ़ तुहलिकुना बिमा फ़अलल मुब्तिलून, त पोइ इन्हनि खे असीं अमल कयोसीं त पोइ असांजो कहिड़ो ॾोह अचे, इहो मां क़बूल कोन कंदोसां। छो त मां तव्हांखे एतिरो अक़ुलु ॾिनो हो जो हक़ ऐं सच खे सुञाणे सघो पिया। तंहिंजे करे तव्हां ईअं मूंखे न चइजो त मां शिरक कयो आहे, छाकाणि फलाणे वॾीअ चयो, फलाणे बुज़ुर्ग चयो। वकज़ालिक नुफ़सिलुल आयात, असीं अहिड़े नमूने सां हे तव्हांजो क़ुर जो आयतूं तव्हांखे खोले बयानु कयूं था लअल्लहुम यरजिऊन, त जीअं तव्हां सिधे रस्ते ते मोटो। ॾिठव तव्हां हे 19 ॼार हिननि फासाया आहिनि असांखे फासाइण जे लाइ, तव्हांखे फासाइण लाइ। तंहिंजे करे जेकॾहिं हिन रमज़ान शरीफ़ में तव्हां क़ुर जो दौर तर्जुमे सां पढ़ी पूरो कंदव त इहे 19 ॼारनि वारा तव्हांजे साम्हूं अची वेंदा तव्हांखे। ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे इनशा अल्लाह ताला मेहरान एंटरटेनमेंट ते अपलोड थी वेंदो, इन खे ॾिसो। मां कुझु में तकड़ इन लाइ कई आहे जो टाइम कोन्हे, न त मां हीउ 19 आस्ते आस्ते तव्हांखे सम्झायां त वधीक सम्झ अचे। पर इनशा अल्लाह जेकॾहिं तव्हां किथे ॻोठ में चवंदव त मां अची उते इहे 19 क्लियर करे तव्हांखे सम्झाईंदुसि। पर बहरहाल जिन ॿुधो इनशा अल्लाह उनखे ज़रूरु सम्झ में अची वेंदो। मां अलाह ताला खां दुआ कयां थो त हीउ रमज़ान शरीफ़ असांजे मग़फ़िरत जो सबबु बणिजे, असां क़ुर सां तालुक़ु रखूं।